रगों थियों रबाब। जॾहिं ज़ाकिर जे मुसलसल ज़िक्र करण सां रब काइनात जी तजल्ली हिकु अब्द जे क़ल्ब ते पवणु शुरू थींदी आहे त वल अर्दु जमीया क़ब्दतहु यौमल क़ियामा वस्समावातु मतवियातुन बियमीनिही। तर्जुमो। ऐं क़यामत जे ॾींहुं सारी ज़मीन संदसि मुठ में हूंदी ऐं आसमान संदसि सॼे हथ में वेढ़ियल हूंदा। सूरह ज़मर आयत नंबर 67। हू मालिक क़ादिर मुतलिक आहे, उनमें को ताजुब न आहे। हू पंहिंजी तजलियात पंहिंजे चाहत रखंदड़ खे ॾे ऐं उन ते बिशारत हक़ीक़त ज़ाहिर करे ऐं उन्हनि जी दिलनि खे हाज़िरी मुशाहिदा ऐं नूर जी लज़तनि सां मालामाल करे छॾे। उन जे क़ल्ब में मोहबतनि जो शौक़ ज़ौक़ पैदा थिए। जीअं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त वअन्नहु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहिब्बुल्लाह लिमा युज़ुकुम मिन नेमा वहिब्बूनी लहिब्बुल्लाह वहिब्बू अहले बैती हब्बी। रिवायत तिरमिज़ी। तर्जुमो। इब्न अब्बास बयान कंदा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला सां मोहब्बत करियो जो उन तव्हांखे नेमतुनि सां नवाज़ियो ऐं अल्लाह पाक जी मोहब्बत ख़ातिर मूं सां मोहब्बत करियो ऐं मुंहिंजी मोहब्बत जी ख़ातिर मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत करियो। मिशकात हदीस नंबर 6182। अल्लाह ताला सां मोहब्बत करियो, हू अव्हांखे नेमतुनि जी ग़िज़ा अता फ़रमाईंदो। ज़िक्र वारो शख़्स बाज़ार में हुजे या मस्जिद में हुजे, हू साहिबे हाल हूंदो आहे। उन ते को फ़र्क़ु नथो पवे। ज़िक्र वारे जो सॼो ध्यानु उन घर ॾांहुं छिकिल रहे थो जंहिंखे अल्लाह पंहिंजो घर करार ॾिनो आहे। जीअं सूरह अल इमरान में आहे त इन अव्वल बैतिन वदिअ लिन्नासि लल्लज़ी बिबकतन मुबारकन व हुदन लिल आलमीन। तर्जुमो। इबादत जो पहिरियों घर जो माण्हुनि लाइ बणायो वियो सो उहो ई आहे जो मके में बरकत वारो ऐं जग लाइ हिदायत आहे। सूरह अल इमरान आयत नंबर 96। उन बंदे जूं नज़रूं उन दीदार वारे जी तरफ़ मरकूज़ थी वञनि थियूं जो दम गाफ़िल सो दम काफ़र। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी साहिब।